Unit 1 Health and Cleanliness सेहत एंड सफाई 1.1 ओरल कम्युनिकेशन ज़बानी ॻाल्हि डायलॉग गुफ्तगू बॉइलिंग एन एग कंडो बरिंदे ज़ायद आई वांट टू बॉयल एन एग ज़ायद मां एक कंडो बरण चाहियां थो विल यू हेल्प मी रज़ा छा तूं मुंहिंजी मदद कंदे रज़ा यस आई विल हा मां कंदुसि टेक आ स्मॉल पार्ट फ्रॉम द कबट मां हिकु नंढो थांव खणु ज़ायद हेयर इज़ द पार्ट ही वठो थांव। अच्छा हेयर इज द पार्ट आहे ठीक आहे। हाणे जेकॾहिं इन जुमिले खे पाण पास्ट में खणी वञूं त कीअं चवंदासीं? चए थो हेयर इज द पार्ट, जेकॾहिं इन खे पाण पास्ट में चऊं त कीअं थींदो इहो? कोई ॿियो ॿुधाए भले। इज़ पढ़ियासीं न इज़। मूंखां साहिल पुछियो त सर पोइ वाज़ किथे इस्तेमालु थींदो आहे? मां तव्हांखे ॿुधायो त इज़ प्रेज़ेंट आहे त वाज़ हिन जो पास्ट आहे। वाज़ ऐं वर्ब पाण पढ़ियोसीं। ॿुधायो सवाल इहो आहे त हिन पढ़ियो त हेयर इज़ द पार्ट ठीकु आहे। हाणे जेकॾहिं हिन खे पास्ट में खणी वञूं त कीअं इहो जुमिलो साॻियो असां पढ़ंदासीं? हेयर वाज़ द पार्ट। गुड वे रज़ा फिल इट विथ वाटर इहो पाणीअ सां भर ज़ायद ओके ठीकु आहे। रज़ा नाउ पुट दिस एग इन द वाटर हाणे इहो अंडो पाणीअ में विझ बी केयरफुल इट माइट ब्रेक ख़्यालु कजांइ इहो भॼी सघे थो। ब्रेक जी सेकंड फॉर्म छा आहे भला कोई ॿुधाईंदो? सोहेल ॿुधाए त गुड, जेकॾहिं न त कोई ॿियो दोस्त ॿुधाए क्लास मां। टू ब्रेक माना सिर्फ़ रिज़वान छो थो ॿुधाए, कोई ॿियो दोस्त छो नथो ॿुधाए? टू ब्रेक जी सेकंड फॉर्म छा आहे? टू ब्रेक ॿियो कोई? ब्रेक टू ब्रेक ब्रोक ब्रोकिन वियो यादि कयो न जेके कम मिलनि था। पढ़ो बाबा। ज़ायद हेयर यू आर ही थी वियो। नाउ वाट शुड आई डू हाणे मूंखे छा करणु घुर्जे? रज़ा पुट इट ऑन द स्टोव हाणे इहो चूल्हे ते रखूं। द एग विल बी रेडी इन अबाउट 10 मिनट्स। अच्छा जेकॾहिं हिते चएसि थो एग विल बी रेडी इन अबाउट 10 मिनट्स, जेकॾहिं चवेसि त इहो तक़रीबन 20 मिंटनि में तयारु थी वेंदो त छा चवंदो? साहिल ॿुधायो। Egg will be ready in about 20 minutes. 20 minutes, very good. पढ़ो। ज़ायद डेट वाज वेरी इजी हाणे डेट न चवंदा कयो न, डेट चवंदा कयो। दैट दाल अलफ नंढो हमज़ा वारो जेको उर्दू में हूंदो आहे ठीकु आहे, नंढो अलफ जंहिंखे चवंदा आहियूं पाण सिंधी में। दैट जेतिरो उचार मज़बूत पढ़ंदव ओतिरी तव्हांजी इंग्लिश जेकी आहे न उहा सुठी हूंदी आहे। तव्हांखे जेके स्पीकिंग स्किल हूंदा उहे तव्हांजा इम्प्रूव थींदा। जेतिरो तव्हां हिनखे दॿाए ऐं चॿाड़े पढ़ंदव एतिरी तव्हांजी इंग्लिश ख़राबु थींदी। पोइ सुभाणे तव्हां स्टेज ते परफॉर्म कयो था त हर माण्हू तव्हांजी प्रोनाउंसिएशन तव्हांजी जेकी आहे न उहा ॾिसंदो त उहो ॿुधंदो, तव्हांजी सम्झंदो त कीअं तव्हां ॻाल्हायो था। ग़लति ॻाल्हाईंदव ऐं चॿाड़े ॻाल्हाईंदव, सही न ॻाल्हाईंदव त उहो तव्हांजे तलफ़ुज़ात ते जेको आहे न एतिराज़ु कंदो। इन जे करे सभ खां पहिरियों तव्हांखे इन्हनि शयुनि जो ख़्यालु करिणो आहे। पढ़ो बाबा। That was very easy इहो सफ़ा आसान। हलो ठीकु आहे, जेकॾहिं चऊं त इहो सफ़ा आसान आहे त कीअं थींदो? सिर्फ़ु रिज़वान न, कोई ॿियो दोस्त। अदनान चए थो दैट वाज़ वेरी ईज़ी, जेकॾहिं इनखे असां चऊं त इहो चए थो त इहो बिल्कुलु आसान हुयो, जेकॾहिं चऊं त इहो बिल्कुलु आसान आहे त छा थींदो? कयूं ॿुधाए कयूं क्लैपिंग कयो हिन जे लाइ।